वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई खे 8 सेप्टेम्बर ते जलसे की इजाज़त ॾेई छॾी आहे। डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इस्लामाबाद इंतजामिया अॼोको एनओसी मज़हबी जमायतुनि जे एहतजाज सबब रद्द कयो। 8 सेप्टेम्बर ते इंतजामिया जलसे खे सिक्योरिटी फराहम कंदी। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई खे 8 सेप्टेम्बर ते जलसे की इजाज़त ॾेई छॾी। डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इस्लामाबाद इंतजामिया अॼोको एनओसी मज़हबी जमायतुनि जे एहतजाज सबब रद्द कयो। 8 सेप्टेम्बर ते इंतजामिया जलसे खे सिक्योरिटी फराहम कंदी। नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई खे 8 सेप्टेम्बर ते जलसे की इजाज़त ॾेई छॾी आहे। डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इस्लामाबाद इंतजामिया अॼोको एनओसी मज़हबी जमायतुनि जे एहतजाज सबब रद्द कयो, जॾहिं त 8 सेप्टेम्बर ते इंतजामिया जलसे खे सिक्योरिटी फराहम कंदी। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई खे 8 सेप्टेम्बर ते जलसे की इजाज़त ॾेई छॾी आहे। डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इस्लामाबाद इंतजामिया अॼोको एनओसी मज़हबी जमायतुनि जे एहतजाज सबब रद्द कयो। 8 सेप्टेम्बर ते इंतजामिया जलसे खे सिक्योरिटी फराहम कंदी।